अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सुन जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी बोली दोस्तों जी त असां हिन टाइम मौजूद आहियूं ऐं पंहिंजी असांजे ड्रामा सीरियल बेडोहीअ जी रिकॉर्डिंग ते ऐं असांजा एक्टर मौजूद आहिनि ऐं असांजो सिंध जो नाले वारो कैमरामैन डायरेक्टर बहितरीन एक्टर ममताज़ ख़ासकरी साहब राइटर भी सही चाहिए साईं राइटर भी असांजो तमामु बहितरीन राइटर ऐं हिन वटि 4 आहिनि राइटर डायरेक्टर एक्टर ऐं कैमरामैन मां तव्हांजो भाउ डायरेक्टर ममताज़ ख़ासकरी ऐं असांजो तमामु क़ाबिल एतिराम असांजो सैयद बादशाह रोड़ी खां आयो आहे मुजाहिर साईं ऐं ख़ान ऐं बहितरीन अदाकार एजाज़ सियाल चाचो अरबाब शेख ऐं असांजो मोहम्मद बख्श जागीरानी हीअ आहे मुंहिंजो तमामु प्यारो भाउ तारिक गाद जेको हिन प्रोजेक्ट जो राइटर बि आहे मालिक बि आहे राइटर बि आहे प्रोड्यूसर बि आहे डायरेक्टर बि आहे हिन दोस्त जी वॾी महिरबानी हुन जेको हर वक़्तु ही शख़्स मुंहिंजा साथ में साथ हूंदो आहे हिन जा प्रोजेक्ट हूंदा आहिनि हाणे हीअ जेकी स्टोरी आहे तमामु सुठे नमूने हिन जो थीम हिन जो तमामु सुठे नमूने जेको हिन लिखियो पंहिंजो तमामु बहितरीनु हिकु राइटर स्टोरी आहे हिन जी ऐं अॻु में जेकी स्टोरी हिन जी कईसीं असां दोस्त जी छा नालो जीअण जो तव्हां ॾिठी हूंदी तमामु बहितरीनु एशियन टीवी ते हलियो बहितरीनु सब्जेक्ट हुयो ऐं दुआ कंदा कयो त अहिड़ा दोस्त असांजा जेके हिन सॼा सरमाया आहिनि सो अलाह ने ख़ुशि रखंदो वॾी महिरबानी अचो त तव्हांखे शूटिंग बि ॾेखारींदा हलूं माहौल बि ॾींदा हलूं असांजो ही दोस्त आर्टिस्ट हेॾा वेठो आहे ही सजीत कुमार सुनील कुमार साईं असांजो आर्टिस्ट बाबा तमामु बहितरीनु एक्टर ही असांजा प्यारा एक्टर मौजूदु आहिनि अचो सेट ते सीन कयूं अचो हा बाबा हाणे सुरी वियो हिते बि बाबा इहो सुरी वियो हाणे हेॾो हे वेठो अची त सुञे वे बाबा हा सॼी बाबा अब हिते बि डायलॉग ॻाल्हाईंदो हेॾा एलसी कहिड़ी हा हे हिते वेठो तूं वेह न बस बस बिहा थो कहिड़ी आहे मोबाइल मुंहिंजी जंहिंजी बि आहे पुछलेसि बाबा हाणे ही गुलू वेठो आहे साम्हूं हेॾे ॾिसो सभु ओके हा बाबा चाचा सुभाउ मां चवां थो त सुभाणे जी तारीख़ ॾियो त जो अघु झली बीठा सॼी बाबा अघु झली बीठा हा पुट गुलू एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि तव्हां हुननि खां डिॼो था असां वेठा आहियूं न हा पुट गुलू बहराम वारा एॾा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तव्हां हुननि खां डिॼो था असां वेठा आहियूं न कहिड़ो आहे गुलू छा चवां हाणे पुट गुलू बहराम वारा एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि पुट गुलू बहराम वारा एॾा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तव्हां उन्हनि खां डिॼो था असां वेठा आहियूं न बाबा तूं न हेॾिया असांजी टे मां बि तूं सीन में न आहिनि ममताज़ ख़ासि के लिए मसइलो कयो आहे सम्झी बाबा हाणे डायलॉग आहे तुंहिंजो पुट गुलू बहराम वारा एतिरा ही त कयासीं न कहिड़ा बाबा घर में सौदो बैठणो किथे तू आहे किथे एतिरो ॾिस अब सब सतारा के ठीक आहे पुट गुलू बहराम वारा एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तूं डिॼे थो असां वेठा आहियूं न पुट गुलू बहराम वारा एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तूं उन्हनि खां डिॼे थो असां वेठा आहियूं न हा उहो ई कहानी हेठ कर तुंहिंजी ओटी हाणे सतार कंदो मणी लोॾींदो ॾिसो बाबा मां छा कयां हू ॾाढा मुड़ुस जिथे बि मूंसां मिलनि था लुड़ पछड़ी था कनि बाबा मां हिकु ग़रीब मिसकिन माण्हू बाबा मां जहिड़ो कमु नथो चाहियां हाणे तूं बि हिन जो डायलॉग वठे वेठासीं न हा ठीकु आहे गुलू ठीकु आहे हिते सतार जो आहियूं तूं होॾे ॾिस हुन सोभे जो हिन ॾिसो अरबाब जो आहे तूं ॾिसे न हा एंड पासे हा ठीकु आहे पुट गुलू ठीकु आहे ठीकु आहे पुट गुलू ठीकु आहे हाणे चओ ठीकु आहे पुट गुलू ठीकु आहे ॾिसंदा रहो हेॾे ओके हाणे किलो दो साईं हिते सतार थोरो कुर्ती साईं थोरो सिधो थियो टेढ़ो नथी टेके ॾाढी हा ईअं ॿारनि खे ॾिसियो हेठि ॾिसियो वठनि मां वॾा हा गुलू तूं ठीकु थो चवीं शादी सुभाणे ई थींदी पोइ हेॾे कदु करे चइजांइ कीअं सफ़र आहे एतिरो चओ हा गुलू शादी सुभाणे थींदी एतिरो चओ हा गुलू शादी सुभाणे ई थींदी हा गुलू
शादी सुभाणे न हिते हा गुलू शादी सुभाणे थींदी हा गुलू वराए चओ साईं कुझु सेकंड छॾ क्यों मूंखे ॾिस हा गुलू शादी सुभाणे थींदी बाबा हेॾे ॾिस हेॾे काॾे थो वञे उहो त वरी पोइ ढलाक ॾे न हा गुलू शादी सुभाणे थींदी जल्दी करे मीन जो टेम आहे हुन झिरकनि जो हा गुलू शादी सुभाणे थींदी हाणे हेॾे हाणे हेॾे चओ हेॾे ॾिसी पोइ होॾे करे हिते ॾिसी पोइ कीअं ज़फ़र हा ज़फ़र कीअं ज़फ़र कीअं ज़फ़र कीअं ज़फ़र ओके बाबा सभु वठी ॾियनि हिन जा हा हा बसि ॾाढा हिकु ई हिकु आहे हा हलो अचो अचो वरी ज़फ़र खे भाउ करे छॾे त 17 खे समीरा छा 17 खे पोइ हिन भाउ करे छॾे ॾाढा कुझु सही अज़ीज़ जो हा बाबा आवाज़ ई छा आहे सुभाणे शादी थियणु घुरिजे हिन खे चओ सुनी रख चओ बाबा आवाज़ ही छा रहा है सुभाणे शादी थियणु घुरिजे अच्छा चाचे दे अब ॾेढ डालक ॾे एतिरा ॾाढा गुलू एतिरा ॾाढा मुड़ुस न आहिनि जो तव्हां हुन खां ॾिजो था असां वेठा उहो त ओके हा ओके उहो ओके हे ॿियो वठी सां जॾहिं हिन करे चवे पुट अज़ीज़ जॾहिं खपो लाहिणो आहे त पोइ सुभाणे शादी कराइण जो छा व्यवस्था ॾे पुट अज़ीज़ जॾहिं खपो लाहिणो आहे त पोइ हे पुट अज़ीज़ जॾहिं खपो लाहिणो ई आहे त पुट अज़ीज़ जॾहिं खपो लाहिणो ई आहे त पुट अज़ीज़ जॾहिं खपो लाहिणो ई आहे त सुभाणे ई शादी कराए जान छॾायो असुल सुभाणे ई शादी कराए जान छॾायो आए भोर बाबे अरबा बस अच्छा सफर जी केस सूर भोर बाबे मां हां बस अदा अमा वॾा आहियो जेको बि फ़ैसिलो कढो उहो बहितर हूंदो अदा अमा अदा तव्हां वॾा आहियो जेको बि फ़ैसिलो कंदो बहितर कंदो बस सतारा करो से मुझे माफ कर दो मैं छोरो पंचे से अदा के छूट के साथ मैं छूट के छोरे यो था अच्छा न हिन जो हिकु बि डाला हिन जो टेस अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे बसि तव्हां शादीअ जी तयारी कयो हिन मां वठी हा अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे तव्हां शादी जी तयारी कयो अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे भले ॿुधी सॼो अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे तव्हां शादी जी तयारी कयो अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे अदा गुलू असांखे को बि एतिराज़ न आहे भली तव्हां शादी जी तयारी कयो वरी मूंखे ॾिस ओके बाबा अब सब थी विया इजाज़त थी वियो न हा वो एंड वारो बि ठीकु आहे पुटु ओके न बाबा हा